सल्ली अला रसूलिहिल करीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व इतरतिही बिअददि कुल्लि मालूमिन लक। जेकॾहिं आऊं सभिनी बुज़ुर्गनि जा नाला वठां जेके मुंहिंजे दिलि ते सीने ते उकड़ियल आहिनि त राति थी वेंदी, पर बहरहाल आऊं तमामु घणो मशकूर ऐं ममनूर आहियां ऐं दुआगो आहियां हज़रत क़िबला उस्तादुल उलमा साईं क़ाज़ी मोहम्मद अहमद साहिब सजादा नशीन ख़ानक़ाह आलिया नक्शबंदिया कोडियारो शरीफ़ ऐं हज़रत सुल्तानुल वाइदीन साहिब अलैहि रहमा व रिज़वान जा जानशीन ऐं साहिबज़ादा ऐं स्टेज ते रौनक अफ़रोज़ उलमाए किराम सादात किराम हुफ़ाज़ किराम ऐं अॼोकी हिन तक़रीब जा मुंतज़िम हज़रात, इंतज़ामिया कमेटी ऐं सरकारी इंतज़ामिया कमेटी यानी इलाइक़े जो SHO DSP ऐं SSP उमरकोट ऐं उन सां ॿिया क़ौमी इदारा जेके मुनसलिक आहिनि उहे ऐं अॼोकी हिन तक़रीब और दोस्तो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह रहमत फरमाए ऐं उन्हनि खे हमेशह आहे असांखे त उन्हनि जे नंढनि बचड़नि ते छा गुज़रंदी हूंदी ऐं ॿिया बि जेके माण्हू दुनिया मां छॾे विया हलिया आहिनि उन्हनि खे बि ख़बर आहे त छा गुज़रंदो आहे माण्हू जेको अकेलो थींदो आहे। पर आऊं उन्हनि खे जिन जा बि माण्हू ज़ारे मुफ़ारिक़त रही विया उन्हनि खे चवंदुसि त पुटु वारिस आहे, पीउ बि वारिस आहे, भाउ बि वारिस आहे, भेण बि वारिस आहे, माउ बि वारिस आहे, वारिस आहिनि पर ख़ैरुल वारिसीन कोन्हे, ख़ैरुल वारिसीन अलाह जी ज़ात आहे। अभी परेशान न थियो, का बि तकलीफ़ थिए फौरी तौर ते अल्लाह ॾांहुं रुजू करियो ऐं अल्लाह चवे थो इन्नल्लाह मअस साबिरीन, अल्लाह चए थो जेके सबुर था कनि त आउं उन्हनि सां गॾु आहियां। अल्लाह खे जो क़ुर्ब हासिल करण जे लाइ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ो ऐं तव्हां अल्लाह सां पंहिंजी लहूं लॻायो, इरशादात तव्हांजा ग़म ऐं गुज़र सभु दूर थी वेंदा हलिया। ऐं गॾो गॾु असांखे मिलियो आहे असां